बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, सिंध जे बोर्ड मुतासिरनि जे लाइ असांखे ऑन ग्राउंड पाक आर्मी जूं टीम्स नज़र आयूं। पाक नेवी जा दस्ता जेके आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असांखे रिलीफ ऐं रेस्क्यू जे कमनि में मसरूफ़ नज़र आया। सिंध हुकूमत पारां बि हिन वक़्त ताईं काफ़ी कोशिशूं कयूं वियूं आहिनि त बोर्ड मुतासिरनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे, पर शायदि इहो रिलीफ ऐं रेस्क्यू ओतिरो न आहे जेतिरो हुजणु घुरिजे। इन जे करे ई सिंध एक्शन कमेटी जो अॼु अहम इजलास चऊं या गॾिजाणी चऊं हैदराबाद में थी आहे। उनखां पोइ अॻवाननि पारां कॉम्प्रेस अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस बि कई वई ऐं उन में इहो इल्ज़ाम हयो वियो आहे त सिंध खे हथु वठी ॿोड़ियो वियो आहे या का कुदरती ॿोॾि या बरसाति एॾी तबाही न कई आहे। सिंध हुकूमत जी नाअहलीअ जे करे एॾी वॾी तबाही आई आहे। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि सैयद ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿियनि इन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुतालबो कयो आहे त सिंध जा जेके बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते जेके बेघर थिया आहिनि उन्हनि खे घर ठाराए ॾिना वञनि। आबादगार जिन जा फसल तबाह थिया उन्हनि खे भाण ऐं ॿिज फ़राहम कयो वञे ऐं फौरी तौर ते इन्हनि इलाइक़नि मां पाणी निकाल कयो वञे। ऐं सिंध एक्शन कमेटी 16 अक्टूबर ते कराचीअ में धरणे जो ऐलान करे छॾियो आहे। इन जा नतीजा छा निकिरंदा, धरणो कराची में लॻंदो, पॉलिटिकली कहिड़ा असर पवंदा, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु वरी साइफ़र वारे मामले ते गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त मुबैना साइफ़र जेको आहे उहो अहम डॉक्यूमेंट चऊं जंहिंजे करे एॾो वॾो तमाशो हिन वक़्त ताईं मुल्क जो थी चुको आहे पूरी दुनिया में। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी काबीना जे इजलास में इहो इंकिशाफ थियो त उहो साइफ़र मुबैना तौर ते रिकॉर्ड जो हिसो जेको हुयो उहो त हाणे वज़ीर आज़म हाउस में आहे ई न। इहो साइफ़र जेको आहे गुम थी वियो, गुम करायो वियो या चोरी थी वियो या चोरी करायो वियो। इन ते पैनलिस्ट जेके आहिनि मौजूदु उन्हनि जी राय शामिलु कंदासीं। गॾोगॾु पेट्रोल सस्तो थियो आहे। मूंखे यादि हूंदो त ॾुखिया फ़ैसिला जेके आहिनि जंहिंसां सियासी कद काठ घटि थियो वफ़ाक़ी हुकूमत जो, ख़ासि तौर ते नवाज़ लीग जो, मिफ्ता इस्माइल खां उहे ॾुखिया फ़ैसिला कराया विया ऐं हाणे जेको रिलीफ ॾियारियो पियो वञे पेट्रोलियम शयूं सस्तियूं करे उहो इसहाक़ डार जे हथां ॾियारियो वियो आहे। त इसहाक़ डार जे मामले ते कुझु सियासी पॉइंट स्कोरिंग असांखे थींदे बि नज़र अचे पई। जेके असां सां पैनलिस्ट मौजूदु आहिनि जेको प्रोग्राम उन्हनि जो तारीफ़ मां सां कराईंदो हलां। सीनियर तज्ज़िया निगार इंजीनियर नसीर बेमर साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अॻूणा सिफ़ारतकार आहिनि, आलमी मामलनि ते तमामु गहरी नज़र आहे हिननि जी, उहे असां सां गॾु आहिनि। डॉक्टर यूब शेख साहब असां सां गॾु आहिनि ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब अॼु असांखे जॉइन कयो आहे। नसीर साहब, अव्हां खां शुरूआत कयां पियो। सर, सिंध एक्शन कमेटी अॼु असांखे अमली तौर ते कुझु मुतालबा कंदे नज़र आई आहे सिंध हुकूमत खां। इल्ज़ाम इहो हयो वियो आहे त सिंध हुकूमत हथु वठी सिंध खे ॿोड़ियो आहे, पर 16 अक्टूबर ते कराची में हिकु त धरणो हणंदा ऐं बेघर थियलनि जे लाइ घर ठाराए ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। आबादगारनि जे लाइ ॿिज ऐं भाण फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो। कीअं पिया ॾिसो अव्हां इन्हनि मुतालबनि खे, इन एक्टिविटी खे? वॾे पैमाने ते जॾहिं माण्हू बेघर थींदा ऐं उन्हनि जो तइदाद सिंध में जेको आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त ऑफिशियल फिगर बि 1.25 करोड़ जे लॻभॻि आहे जेके अफेक्टेड आहिनि जी। ऐं बेघर बि वॾो अंग आहे। मजमूई तौर माण्हुनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे। हाणे इहा का ॻुझी ॻाल्हि आहे कान। हुकूमत वॾो वज़ीर पाण चए थो त असां शायदि 20 या 25% चई त ओसि ताईं माण्हू एॾा वॾा जॾहिं गैप्स हूंदा टीवी चैनल्स ते जेके मंज़र ॾिसूं था, जिते बि टीवी जी कैमरा ऐं माइक हुजे थी उते माण्हू दांह कनि था त असांखे कुझु न मिलियो आहे। ॿ चारि खणी थी सघे थो ग़लति चवंदा हुजनि, पर अक्सरियत ठीकु थी चवे, छो त जेके ज़ाती असांजा कॉन्टेक्ट्स आहिनि, जेके गैर सरकारी इदारा या रज़ाकार बोर्ड में कमु कनि पिया, उहे बि इहे ई कहाणियूं ॿुधाइनि था। खाधो पीतो नथो मिले, सिहत जी सहूलियत न आहे, मच्छर ॼारियूं कोन्हनि ऐं इन क़िस्म जूं जेके तमामु बुनियादी शयूं, बुनियादी इंसानी ज़िंदगीअ जी शयूं। हाणे महीनो अची थियो आहे, मींहं बंदि थी आहे ऐं पाणी पोइ बि नथो पियो निकिरे। एतिरनि हंधनि ते माण्हुनि पाण पंप लॻाए ऐं डीज़ल वठी पंप आउट कयो आहे पाणी, त उते पाणी पंप आउट थिए पियो। तंहिंजी माना त प्रॉब्लम वधीक मैनेजमेंट जो आहे न। पहिरियां 10-15 ॾींहं मींहुं हो, बोड घणी हुई, गारा लाॻीता पिया हुआ, त ओसिताईं त सम्झ में आयो पिए। पर हाणे त जेकर अञा बि पाणी जे निकाल जे बारे में एफर्ट ई नज़र न अचे। हिकिड़ो त हूंदो आहे न त एफर्ट थी रही हुजे ऐं पोइ अॻियां प्रॉब्लम हुजे ऐं पाणी नथो निकाले, उहा ॿी सिचुएशन जी। त कीअं थींदो? अॻियां ख़रीफ़ जे फसल जो टाइम भरियो बीठो आहे, माण्हुनि जो माल मता लुड़ी तबाह थी वियो, सभई जेके ज़िंदगीअ जा वसीला से लुड़ी विया ऐं इहे माण्हू
मिलियंस में आहिनि, लखनि में बि कोन, त पोइ ज़ाहिर आहे त किराए थींदी न, दांह त थींदी न। ऐं उहा दांह पोइ जंहिंखां जेतिरी वसूल में हूंदा, जेको जंहिं हाल में करे सघंदो सो कंदो। पॉलिटिकल पार्टीज़ बि उन मौक़े ते दांह जो हिसो थींदियूं, ज़ाहिर आहे, नेचुरल आहे। पर जेकर हुनजी जारे पीपल्स पार्टी हुजे हा त उहा बि करे हा, त पॉलिटिक्स त थींदी इन मामले में। ऐं माण्हुनि जी दांह कूक मथे पहुचाइण लाइ जेके बि दुरियूं किरदार अदा कंदियूं, माण्हू उनखे वोट ॾींदा। तंहिं करे जेकर के कॉम्प्रेस दुरियूं कराची में अची माण्हुनि जी सूरत हाल ते, माण्हुनि जी फ्लाइट ते एहतजाज कंदियूं त माण्हू उनखे वोट ॾींदा। इहा ॻाल्हि नेचुरल आहे। हा, अलबत्ता मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी अलॻि शिकायत आहे पंहिंजे कॉम्प्रेस पार्टियुनि जे दोस्तनि खां। जी मां सम्झां थो त जेतिरी हुननि जी पहुच आहे, जेतिरो हुननि जो कारकुन जो नेटवर्क आहे, लीडरशिप खे थोरो रिलीफ जे मामले में ऐं माण्हुनि खे मोबिलाइज़ करण जे मामले में वधीक अॻभरो रहणु घुरिजे। कुझु अॻुवाण कुझु जायुनि ते विया आहिनि, कुझु थोरियूं घणियूं कैंपूं पंहिंजे हालार लॻायूं अथनि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त उहे धुरियूं जिन खे अॻियां पीपल्स पार्टीअ जहिड़ी वॾी हिकिड़ी पावरफुल धुर जी मुतबादिल सियासी ताक़त ठहिण जी ख़्वाहिश आहे ऐं कोशिशि आहे, त उन्हनि जो किरदारु अहिड़नि मौक़नि ते थोरो वधीक सगारो नज़र अचणु घुरिजे। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे, हुननि पंहिंजे हालार ज़रूरु कयो आहे, ईअं न आहे त न कयो अथनि। मां ॾिठियूं आहिनि तस्वीरूं ऐं जेके अचनि पिया सोशल मीडिया ते स्टेटमेंट्स या टीवी चैनल्स ते, जी त इहे अॻुवाण किथे न किथे पहुचनि था। पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त हिन अॻुवाणनि जी कैपेसिटी अञा वधीक आहे। हुन बिल्कुलु वटि कारकुन आहे, हुननि वटि माण्हू आहिनि, उहे वसीला मोबिलाइज़ करे सघनि था अहिड़नि मौक़नि ते। जेकर लीडरशिप ॿाहिरि निकिरी पए त वसीला मोबिलाइज़ थी सघनि था, ऐं थोरो हुननि खे वधीक, मुंहिंजो ख़्यालु आहे, माण्हुनि वटि पहुचण जी ज़रूरत हुई। पर पॉलिटिकल किरदार बि एतिरो ई अहम आहे। जी मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हीअ जेके कराचीअ में एहतजाज जो सॾा, इनखे मजमूई तौरु जेके माण्हुनि जी हींअर हालतूं आहिनि, उन में माण्हू उनखे वोट ॾींदा। ऐं ॾिसणो इहो आहे त इहो हिकिड़ो आइसोलेटेड इवेंट थो रहे, या इन में नेशनलिस्ट दुरियूं अञा अॻिते वधीक जामे किरदार अदा कनि थियूं, इनखे अॻिते बि खणी हलनि थियूं उन पॉइंट ऑफ। ठीकु आहे नसीर महमूद साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां ॿुधो पिया सर? जमील साहब जॉइन न किया है। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां अचूं पिया। नसीर महमूद साहब जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, अहम पॉइंट उन्हनि जो इहो आहे त इहे जेके कॉम्प्रेस जमातूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन्हनि वटि कारकुननि जो तमामु वॾो अंग आहे न, ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾो नेटवर्क आहे। मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस जमातूं सिंध एक्शन कमेटी जे हिन प्लेटफॉर्म ते गॾु आहिनि, त वाक़ई जेकॾहिं लीडरशिप चाहे हा उन्हनि कारकुननि खे जेकॾहिं एक्टिव कयो वञे हा, मुतहरिक कयो वञे हा, त पोइ शायदि उहे बि काफ़ी हद ताईं रिलीफ जे कमनि में ॿोॾ मुतासिरनि खे रेस्क्यू करण में कामयाब थी वञनि हा। सर महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में जीअं नसीर चयो त हर कंहिं पंहिंजे वित वज़न आहार कोशिशूं कयूं आहिनि, जी पर जॾहिं एॾो वॾो कैटास्ट्रोफिक जेको आहे सो हुजे सॼो मामिलो, ऐं उन में वरी सरकार जेका आहे उहा ख़ुदि जेका आहे हिकिड़ी सफ़ा नाअहल ऐं नाकाराती बीठी हुजे, त उते समाज जे अंदरि बाक़ी जेके ॿिया आहिनि उन्हनि जा बि सभिनी जा हाल अहिड़ा ई आहिनि। उन में हिकिड़ो जेको मुख्य सबबु आहे उहो इहो आहे त कॉम्प्रेस कारकुन जेको आहे सो हींअर अॼु जे दौर में उहो उन पुराणे ज़माने वारो जेको बेलोस वर्कर हो उनजी बि थोरी खोट आहे। इहो बि हिकिड़ो सच आहे जेको क़बूल करणु खपे। ऐं ॿियो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त अक्सर असांजो वर्कर सिर्फ़ु जंहिंजी घणी तरबियत जलसे जुलूस मुज़ाहिरे जी जॾहिं थिए थी, त उन वक़्तु ही जेको अमल थिए थो उन में तव्हां ॾिसंदो ॿियूं हिकिड़ियूं मज़हबी जमायतूं अहिड़ियूं आहिनि जिन वटि बाक़ाइदे सां मुनज़िम तरीक़े सां हुननि जो इन फिलाही कम में बि नेटवर्क आहे, तंहिंजे करे पोइ उहे बहितर कुझु पंहिंजो रोल प्ले करे सघनि थियूं। त कॉम्प्रेस जमायतुनि खे समाज जे अंदरि इन्हनि सभिनी पासनि खे बि ॾिसणो पवंदो, ऐं आईंदह जे लाइ अॻिते जे लाइ उन्हनि खे इहो बि सोचणो पवंदो त सियासी रुगो एक्टिविज़म जेको आहे ऐं सियासी रुगो जदोजहद जेका आहे उहा सिर्फ़ु ई काफ़ी न आहे, पर समाज जे अंदरि तव्हांखे पंहिंजी प्रेज़ेंस हर हंध ते, हर माहौल में, हर वक़्तु जेको आहे सो ॾेखारण जे लाइ उन्हनि सभिनी महाज़न ते तव्हांजो हुजणु लाज़मी आहे। त बिल्कुलु हिकिड़ो ही ख़ुदि उन्हनि सभिनी जे लाइ बि हिकिड़ी सम्झो तरबियत जे लाइ खणी चइजे या सिखण जे लाइ चइजे या हुननि खे अॻिते जे लाइ हिन मां सबक़ु वठण जे लाइ, सबक़ु पिराइण जे लाइ चइजे, त हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे।
पर इन जे हूंदे बि उन वक़्तु जेको वरी कॉम्परस्थन जिते जिते मक़ामी हंधनि ते ही जेके थोरा घणा ॾिसो पिया जेके बि छापा पिया लॻनि ऐं जिते बि का थोरी घणी जेका आवाज़ उथे पियो या किथे जेको आहे सो माण्हू गॾु पिया थियनि, उन सॼे में इन्हनि सभिनी जमायतुनि जो रोल आहे। उहे जेके बि छापा लॻा आहिनि उन्हनि जो बि जेकॾहिं तव्हांजी पुठियां वठंदो इंफॉर्मेशन त उन में हिकिड़ो त सहाफ़ियुनि जे मार्फत, मीडिया जे मार्फत उन्हनि वर्करनि उन्हनि खे वठी वञी उते जेको आहे छापा हणाया आहिनि, जुडिशरी जे मार्फत उन्हनि ई वठी वञी करे उहे छापा हणाया आहिनि, छाकाणि त सबबु इहो हो जो जॾहिं उते विरासत सामान जी मेरिट जे बुनियाद ते या इंसाफ़ जे बुनियाद ते या जेको ई मुतासिर आहे उन्हनि सभिनी खे ॾियण जे बजाए पर्ची ते, वास्ते ते ऐं वाबस्तगी ते ॾिनो पियो वञे। ऐं हींअर बि जेका आहे अॼु बि जेको आहे नवाबशाह मां हिकिड़ो 3 यूसीस जा जेको आहे सो उहिदेदार चूंडियल जेके आहिनि उहे आया ऐं उन्हनि जे बकौल त पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल यानी इलेक्शनूं जेके थियूं आहिनि जिन खे अञा ताईं हक़ीक़ी तौर ते ऑफिशियल उन्हनि खे चई नथो सघिजे त को उहे नुमाइंदा थी विया आहिनि, पर पीपल्स पार्टी जे करे उते उन जिन हंधनि ते हारायो बि आहे जंहिं उन्हनि जो उम्मीदवार, पर जेका रिलीफ वारो सॼो सामान आहे उते उन्हनि जे मार्फत ॾिनो आहे त जीअं हुननि खे पंहिंजी पार्टी खे जेको आहे सो उहो अॻियां नज़र अचे या उन्हनि खे पार्टी ॾेखारिजे, पीपल्स पार्टी पब्लिक में अवाम खे जेको आहे उहा ॾेखारिजे त हीउ तव्हांजो कमु करे रहिया आहिनि। हाणे जेको मौजूदा जेको डिसीशन्स कॉम्परस पार्टी वरिता आहिनि उहो बि उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त हींअर खां जेके जंहिं तरीक़े सां जेके कमेटियूं ठहनि पियूं, जेके रिथाबंदी थिए पई रिहेबिलिएशन जे लाइ, उन में ख़बरूं इहे पियूं पवनि त उते बि साॻियो ई उन DC AC ऐं उन्हनि सां गॾु जेके कुझु माण्हू संदन जमायत जा ऐं संदन जेके पार्टी उहिदेदार आहिनि उन्हनि खे ऐं प्लस में किथे किथे जेको आहे सो उनजा MNA MPS जेके आहिनि उन्हनि खे बि उन्हनि कमेटियुनि में रखियो पियो वञे, पर हेठि ताईं जेका ग्रास रूट ताईं जेके कमेटीज़ आहिनि उहे उन में पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि खे रखियो थो वञे। त यानी इहा जेका पब्लिक प्रॉपर्टी आहे जेका एड मिले थी या लोन मिले थो, वफ़ाक़ी हुकूमत ॾिए थी या आलमी इदारा ॾियनि था, उहे क़तईन तौर ते हिकिड़ी पार्टी जो असासो कोन्हनि, उहे कंहिं हिकिड़ी पार्टी जी तशहीर जे लाइ, उन पार्टी खे मज़बूत करण जे लाइ, उन पार्टी खे ग्राउंड में ॾेखारण जे लाइ जेको आहे सो उहो कोन थो मिले, उहो इन जे लाइ मिले थो त तव्हां हुनखे अहलियत, ईमानदारी ऐं वाकई में जेके मुतासिर इलाइक़ा आहिनि उन्हनि ते उन्हनि जी रिहेबिलिएशन लाइ ख़र्च करणु खपे। जी ऐं सम्झां थो उन में हींअर जेको वर्ल्ड बैंक बे ऐलान कयो आहे $2 बिलियन जो जेको आहे सो इमदाद जो, जंहिंमें रोड रस्ता शहरनि जा बि, रोड रस्ता हाईवेज़ जा बि, उन्हनि जी रिहेबिलिएशन जो बि, ऐं उन सां गॾोगॾु घरनि जी जेका आहे अॾावत रिकंस्ट्रक्शन ऑफ हाउसिस जेका आहे उन्हनि ते बि, ऐं ज़रई ज़मीन जेका आहे उन जी बहाली जे लाइ बि जेके पैसा ॾिना था वञनि, त ख़ुदि उन में हिकिड़ा ख़दशा इहे आहिनि त इन्हनि खे कीअं विरहायो वेंदो ऐं इन खे कीअं हक़ीक़ी माण्हुनि ताईं जेको आहे सो, मिसाल तौरु जेकॾहिं घर जे रिपेयर जे लाइ या घर जे जंहिंजो घर मुकमिल रही वियो आहे उन जे ॿीहर ठहण जे लाइ शेड्यूल बैंक्स जेके आहिनि या जेके गवर्नमेंट नेशनल बैंक ई आहे जेकॾहिं या बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे उन जे मार्फत बि जेकॾहिं ही पैसा ॾियणु शुरू कंदा त उन में हिकिड़ो तादाद त सिर्फ़ु उन्हनि जो ईंदो जेके शहरनि जा घर आहिनि जिन वटि पंहिंजूं सनदूं आहिनि, पर हिते हिन तबाही में अक्सरियत घरनि जो तादाद उहो हूंदो जेके ॻोठनि में, ॿहराड़ियुनि में ऐं उन्हनि हंधनि ते जिन वटि पंहिंजी सनद कोन्हे, उन्हनि खे उनजे घर जी सनद कोन्हे, उन्हनि जो मैकेनिज़म कीअं हूंदो ऐं उते ई ख़तरो पैदा थींदो आहे त जॾहिं उते इहो आहे गवर्नमेंट जे लाइ बिल्कुलु त उन्हनि इलाइक़नि में कीअं आबादकारी थींदी, माण्हुनि खे घर कीअं ठाराए ॾेई सघिबा। उते ठहिराए ॾियण खां वधीक जेको महताब ख़दशो आहे न उहो इहो हूंदो त मिसाल तौरु मां सर्वे में जेको आहे सो शामिल आहियां ऐं मां हिकिड़ी जमायत जो फ़र्द आहियां ऐं मूं उते पंहिंजा 50 घर रुगो लिखी ॾेई छॾिया, उन्हनि 50 घरनि जो वजूद बि भले न हुजे, उन्हनि माण्हुनि खे उहे घरनि जा पैसा बि मिली वेंदा ऐं उते ज़ाहिर इहो कयो वेंदो त फिलाणे हंधि ते 500 घरनि जे लाइ हेतिरा पैसा जेको आहे सो ॾिना विया। हाणे उते जेका मॉनिटरिंग हूंदी उन में DC AC मुख्तियार कार राशन बैग्स जे लाइ रोज़ानो जी बुनियाद ते फिगर्स जारी कया पिया वञनि त हेतिरा राशन बैग्स हिन इलाइक़े में असां ॾेई चुका आहियूं। जी इनाम साहब, बिल्कुलु। हाणे इन्हनि शयुनि खे ट्रांसपेरेंट ऐं इन्हनि शयुनि खे कहिड़े तरीक़े सां इहो मुमकिन बणाइजे जो उहो हक़ीक़ी तौर ते उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे ऐं उन में खुर्द बुर्द न थिए। ठीकु आहे, उन में
खुर्द-बुर्द न थियण जे लाइ हींअर ऐं सम्झां थो कॉमर्स पार्टियुनि जेको सिलेक्शन कमेटी अॼु जेको फ़ैसिलो वरितो आहे, उन में मुख्य सिर्फ़ु इहो ई हूंदो त हाणे जेका बि रिहेबिलिटेशन थिए थी, जेको बि पैसो ख़र्च थिए थो, उन में साॻी माज़ी वारो जेको प्रैक्टिस रही आहे पीपल्स पार्टी जी, उहा न थिए, उन में खुर्द-बुर्द न थिए, उहो 50-50 वारो हिसाब जेको आहे या 70-30 वारो हिसाब जेको आहे सो बसि उन में फाइलनि में उहो दफ़न न थियनि, पर हक़ीक़ी तौर ते उते थियनि, ऐं इहे ई शयूं इंतिहाई लाज़िम आहिनि हींअर। जी ठीकु आहे। नसीर साहब अवां आयो सर? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, वेलकम चयो पिया अव्हांखे प्रोग्राम में। सर थैंक यू सो मच। अव्हां खां जेकॾहिं साइफ़र वारे मामले ते सम्झणु चाहियूं, गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां अव्हां इस्लामाबाद में हुआ, कुझु डिप्लोमेटिक ऑफिशियल्स सां अव्हांजी मुलाक़ात बि थी आहे, केतिरो संगीन आहे हीउ मामिलो, ऐं ख़ासि तौर ते इन जी संगीनी वरी हाणे अञा वधीक थी वई आहे जो तोशाखाना जा तोहफ़ा तहफ़ त गुम थींदे असां ॿुधासीं, ॾिठासीं, रिपोर्ट कयासीं, पर वज़ीर आज़म हाउस मां मुबैना साइफ़र जेको टॉप सीक्रेट क़िस्म जो डॉक्यूमेंट हुजे उहो ग़ाइबु थी वञे। सर इहो चोरी कराए वियो, चोरी थियो या गुम थी वियो, इहो इंतिहाई अहम मामिलो आहे। न ज़ाहिराना सर अहम मामिलो आहे, कानून जी ते बंचकणी आहे ई आहे। ऑफिशियल सीक्रेट एक्ट 1923 जी बंचकणी ते आई ई आहे, उन जो सेक्शन 5 जो जेको आहे उन जी बंचकणी ते आई ई आहे, उन जो सेक्शन 11 जी बंचकणी आहे ई आहे। ऑफिशियल सीक्रेट एक्ट एंड ऑफिशियल सीक्रेट एक्ट तमामु हिकिड़ो मज़बूत एक्ट आहे। पाकिस्तान जो कानून आहे, उन मूजिबि उन जी त हिकिड़ी थी आहे त वायोलेशन उन जी थी आहे, उन जी सज़ा बि मुक़ररु आहे। मुख़्तलिफ़ नोईअ जी सज़ाऊं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जी डॉक्यूमेंट्स जी चोरी थियण में या लीक थियण में, उन में उमिरि क़ैद खां वठी डेथ सेंटेंस ताईं सज़ा उन में ॾिनल आहे। मां तव्हांखे सेक्शन वाइज़ बि ॿुधाए सघां उन जो लेटर ऑन, पर फर्स्ट मां तव्हांखे इहो ॿुधायां त इन में जेकी असांजी उहा थी आहे बेइज़ती थी आहे सॼी दुनिया में इंटरनेशनल। मुंहिंजा ॿ टे कोलीग हुया जेके UAE में मूंसां सफ़ीर हुया, वरी हुते पोस्ट पाकिस्तान में आया आहिनि, इस्लामाबाद में आया आहिनि, उन्हनि सां को डिनर शिनर जेको थियो मुंहिंजो, उन में ज़ाहिरा जेके मूंसां थोरा वधीक फ्रैंक हुया UAE जे करे, मुंहिंजे कोलीग हुअण जे करे, त उन्हनि थोरी खुली बि ॻाल्हायो, ऐं उन में जेतिरो ॻाल्हाए था सघनि डिप्लोमेट्स, ऐं उन में ज़ाहिर आहे उहे उन ते मूंखां बि पुछनि पिया त इहे कीअं मुमकिन आहे, ऐं मुंहिंजे लाइ एम्बेरसमेंट पियो थिए त इहे मुमकिन वाक़ई में थी वियो। ऐं असां हिकु न्यूक्लियर स्टेट आहियूं, असां एतिरी वॾी क़ौम आहे, 22 करोड़ खां मथे असां माण्हू था रहूं, असां क्लेम था कयूं असां जेके आहियूं बि, ज़ाहिर आहे असां में टैलेंट्स बि आहे, असांजा सिस्टम बि कमु कनि था पिया। तंहिं हूंदे बि जेको टॉप मोस्ट ऑफिस आहे, चीफ एग्ज़ेक्टिव जो ऑफिस आहे, उतां ॻाल्हि लीक बि थिए ऐं उतां शइ चोरी बि थिए, ऐं उतां शइ रिकॉर्डिंग बि थिए, उतां जेके शइ रिकॉर्डिंग थी मंज़र आम ते बि अची वञे, त इन में भरोसो जेको आहे दुनिया जो उहो ख़तमु थींदो आहे, यानी एक्सटर्नल वर्ल्ड जो। ऐं जेके घरू मामला आहिनि, जेकी असांजी अवाम आहे, उन जो भरोसो रियासत ते जेको आहे उहो घटिजी वेंदो आहे या ख़तमु थींदो आहे। त इन करे इन खां वधीक ख़तरनाक ॻाल्हि कहिड़ी थींदी। मां लाइव ॿुधां पियो हींअर जेको प्रेस कॉन्फ्रेंस खां पहिरियां, त उन में इसहाक डार चवे पियो त कॉन्स्टिट्यूशनल जेका आहे उन जे लिहाज़ सां उहो असां इनखे इहा म्यूटनी आहे ऐं असां इनखे लॉजिकल एंड ताईं पहुचाईंदासीं, ऐं लॉजिकल एंड ताईं पहुचाइण असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। पर हाणे मां सम्झां थो त चॉइस न आहे स्टेट वटि, रियासत वटि कोई चॉइस न आहे उन्हनि खे इन मामले में ज़रूरु इनखे लॉजिकल एंड सां मुराद इहो आहे त इन जी इंक्वायरी, पोइ इन्वेस्टिगेशन, ऐं उन खां बाद ज़ाहिर आहे इन जो चालान, यानी इनखे प्रोसिक्यूशन इन जी। त हू हाणे इन ते लाज़िम थी वियो आहे, जेसीं ताईं ही न कंदा, ऐं माण्हू जेके बि हाणे अंदाज़ो कयो प्रिंसिपल सेक्रेटरी टू प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो सभिनीनि खां वॾो उहिदो आहे ब्यूरोक्रेसी में, ऐं उनजो कमु इहो आहे त रूल्स रेगुलेशन जी पासदारी कराए, उहो ॿुधाए लिखे फाइलनि ते प्राइम मिनिस्टर लाइ। ऐं उहो ई माण्हू, मां आज़म ख़ान जी ॻाल्हि थो कयां पियो, उहो ई माण्हू जेको ज़ाहिर आहे उनखे बेनिफिट पता हूंदा न प्राइम मिनिस्टर खां, अदरवाइज़ प्राइम मिनिस्टर सां उहो इन लीक अची उन सां ॿधी करे हिकिड़ी कानून जी भंचकणी करे पियो। 36 साल नौकरी खां पोइ उन ख़बर न आहे त ऑफिशियल सीक्रेट जी भंचकणी थो करे, वायोलेशन थो करे, ऐं इन में रियासत खे केतिरो नुक़सानु थींदो।
ऐं उन्हनि छो जे पैसा छो जो फ़ाइदो पिया वठनि उन पोज़ीशन खां फ़ाइदो पिया वठनि ते प्राइम मिनिस्टर खे बि परचाइनि पिया। हू चई पियो सघे त असांजे इहो फलाणे फलाणे कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं हू वेतर जेको आहे चवे थो पियो त मां फैसिलिटेट थो कयां छो जो उनखे ख़बर हुई त साइफर खे असां डिस्क्लोज़ नथा करे सघूं छो जो उहो उन में ॾिनल आहे ऑफिशियल सीक्रेट एक्ट में त इन जो पोर्शन जेको आहे उहो सेक्शन उन जो 3 में ॾिनल आहे त उन में को पोर्शन बि उन जो लीक नथो थी सघे। ऐं सेक्शन 5 में क्लासिफाइड डॉक्यूमेंट्स जी सॼी डेफिनेशन उन्हनि ॾिनल आहे ऑफिशियल सीक्रेट एक्ट में ऐं उन्हनि चयो त इनखे न पब्लिक करे था सघूं ऐं इनखे पब्लिक करण में पनिशमेंट उनजी ॾिनल आहे त कीअं आहे त छा आज़म ख़ान जेको प्रिंसिपल सेक्रेटरी हूंदो हो छा उनखे ख़बर न हुई त इन में एतिरा कलम मौजूद आहिनि ऐं उन सॼी ज़िंदगी इन सां डील कयो आहे पर तंहिं हूंदे बि उन सोचियो त का ख़बर ई न पवंदी कंहिंखे बसि फबाए वेंदासूं ईअं ऐं एतिरो सीरियस हाणे तव्हां पुछियो मूंखां सवाल त डिप्लोमेटिक सर्कल में जेके असांजो इम्प्रेशन ठहियो आहे इहे डिप्लोमेट्स जिन्हनि सां मुंहिंजी बि मुलाक़ात थी उहो इहो थोरी चवंदा ते उन्हनि छा लिखियो आहे पंहिंजे मुल्क खे पाकिस्तान जे बारे में साइफर जे बारे में पर उन जी ॻाल्हियुनि मां इहो अंदाज़ो थिए पियो ऐं जेके उन्हनि जो फर्ज़ु आहे मां बि लिखंदुसि जॾहिं मां सफ़ीर हूंदुसि पंहिंजे मुल्क खे साइफर जे थ्रू लिखंदुसि त बाबा हीअ इन मुल्क में थिए थो पियो इन मुल्क में जेके मोस्ट सेंसिटिव डॉक्यूमेंट्स आहिनि जेके मोस्ट सेंसिटिव इन जा फाइल आहे उहा ई ग़ाइब थी वञे त इनखे मूंखे ताजुब थो थिए त असां इन मामले खे नेक्स्ट 10 इयर्स लाइ असांजा सफ़ारतकार ॿाहिरि कीअं जस्टिफाई कंदा ऐं असां इन क़ौम खे आईंदे इन्हनि कीअं जस्टिफाई कंदासूं त टॉप मोस्ट ऑफिस मां असां अहिड़ा सीरियस ऐं अहिड़ा सेंसिटिव डॉक्यूमेंट्स लीक था करे सघूं जेके न्यूक्लियर स्टेट आहियूं असां जहिड़े में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं आहिनि ऐं कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं साइफर जे थ्रू रिपोर्ट थींदियूं आहिनि ऐं जे इहा लीक थी आहे या इहा ग़ाइब थी आहे शइ त कहिड़ा कहिड़ा कॉन्फिडेंशियल डॉक्यूमेंट जेके आहिनि असांजा उहे लीक थिया हूंदा ऐं मां तव्हांखे सभु कलम ॿुधाया सभिनीनि खां सीरियस कलम इन में ख़ासि तौर ते तव्हां इन जो एक्सपेक्ट बि नथा लिखी सघो आज़म ख़ान खे आहे ख़बर ई जेॾी महिल चवे पियो त मां मिनट्स में हिनखे फिराए वठंदुसि ऐं मिनट्स में जेको आहे उनखे ख़बर हुई त साइफर खे लीक नथो करे सघे साइफर जो रेफरेंस नथो ॾेई सघे त उन मीटिंग कराए उन में फॉरेन सेक्रेटरी जेको आहे उहो ख़ामोश रहियो उहो ऑटोमेटिकली अची थो वञे हिन में सोहेल जेको आहे फॉरेन सेक्रेटरी हाणे त रिटायर थी वियो आहे टे ॾींहं परे पर हीअ जेॾी महिल इंक्वायरी खुलंदी इन्वेस्टिगेशन खुलंदी इहे सभु शयूं साम्हूं पधरी थी अची वेंदी ऐं अचणु खपे ऐं इहे न थींदो त सुभाणे वरी लीकेज थींदी सुभाणे हिन खां वॾो नुक़सानु थींदो इहो ई नुक़सानु असां ढक न पचाए सघंदासीं त अॻिते अलाए छा थींदो असां ठीकु आहे जमील साहब वापसि जॾहिं अवां ईंदासीं त अवां खां ॿ जेके डेवलपमेंट्स थियूं उन ते कमेंट ज़रूरु वठण जी कोशिशि कंदुसि हिकु त मरियम नवाज़ अॼु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान राणा सनाउल्ला साहब खे मुखातिब थी इहो चयो आहे त राणा साहब बनी गाला ते बि हाणे छापो जेको आहे उहो लॻणु घुरिजे चढ़ाई थियणु घुरिजे इन जा असर छा थींदा ऐं गॾोगॾु वरी हिना रबानी खर इहो चयो आहे त हाणे कोई बि असांजो सफ़ी जेको आहे टेलीग्राम करण खां डिॼे थो ऐं उहो डिॼे थो इमरान ख़ान जी हरकतुनि जे करे वापसि अवां ईंदासीं डॉक्टर जी डॉक्टर अयूब शेख साहब मां पहिरियों हिन ते तबसरो करे चुको आहियां जी असांजा सफ़ीर हाणे तमामु हेजिटेंट आहिनि नथा लिखनि हाणे उन्हनि खे असांखे इतलाऊं नथी मिलनि उन्हनि मुल्कनि मां जिते असांजा सफ़ारतखाना आहिनि असां हर बार पिया कनि जी डॉक्टर अयूब शेख साहब थैंक यू सो मच सर अवां बि जॉइन कयो अॼु जेका हिकु अहम गॾिजाणी थी उहा त सिंध एक्शन कमेटी जा अॻुवान हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थिया उन्हनि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त बेघर थियलनि खे घर ठाराए ॾियो ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां पाणी जेको आहे उहो निकाल कयो ऐं ख़ासि तौर ते आबादगारनि खे भाण ऐं ॿिज मुफ़्त में फ़राहम कयो इन्हनि मुतालबनि खे अवां कीअं पिया ॾिसो 16 अक्टूबर ते कराची में धरणे जो ऐलान कयो वियो आहे इन सां गॾोगॾु वरी गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी एक्टिविटी थी हुई सिंध वॉलंटियर ग्रुप पारां हिकु गॾिजाणी कोठाई वई कराची जी आर्ट्स काउंसिल में उन में यकीन अवां बि शरीक हुआ उन गॾिजाणीअ में सिंध जे घण घुरनि सिंध सां चाह रखंदड़नि साना वंदड़नि जे वॾी अंग शिरकत कई ऐं उन में बि कुझु अहम फ़ैसिला थिया उन बाबति बि कुझु अपडेट कजो त कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला सिंध वॉलंटियर ग्रुप जे प्लेटफॉर्म ते थिया आहिनि ऐं कहिड़ी रीति ॿोॾि मुतासिरनि जा अहंज घटाए सघिबा ऐं इनखे वरी लिंक कयूं सिंध एक्शन कमेटी जे मुतालबनि सां सर सिंध एक्शन कमेटी खे इहो सभु कुझु अवल करिणो धरणे जे मां हक़ में न आहियां
पर इहो सभु कुझु अवल करिणो हो, पर अञा बि सम्झां थो 2-3 शयुनि में हू खुटल आहिनि। हिकिड़ो कमु कनि, उहे ही कनि त जेके बि कंपोनेंट पार्टीज़ आहिनि उहे 4 शयूं साम्हूं रखनि। सरकार खां उन जा अंग अखर मिलनि, NGOs खां मिलनि, इंटरनेशनल फोरम्स खां मिलनि, उहे सभु हथु कनि। नंबर 1 त ज़रात केतिरी तबाह थी, घर केतिरा तबाह थिया, लाइव स्टॉक केतिरो तबाह थियो, ऐं चौथी अहम ॻाल्हि हीअ आहे त रिहेबिलिटेशन में जेके 10-15-20 साल लॻंदा, सिंध मजमूई तौरु केतिरो लास बर्दाश्त कंदी इन्हनि 10-15-20 सालनि में। इहे अंग अखर सभु जो सभु जेके आहिनि उन्हनि खे गॾु करे ऐं उहो सॼी क़ौम जे अॻियां रखणु खपनि। रुॻो नारो काफ़ी न आहे, रुॻो लफ़्ज़ काफ़ी न आहे, रुॻो धरणो काफ़ी न आहे। धरणा त पाकिस्तान में इलाही लॻल आहिनि, ऐं उहे जेकॾहिं इन नमूने लॻंदा त ख़ैर जी ॻाल्हि आहे, जिते किथे उहे लॻनि था। मां सम्झां थो। जी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब माइक अनम्यूट करियो प्लीज़, तव्हांजो माइक म्यूट थी वियो आहे शायदि। ऐं मां सम्झां थो त सिंध एक्शन कमेटी खे इहो सभु कुझु जेको आहे प्रॉपरली करणु खपे, ऐं अंगनि अखरनि सां ही नारनि जो, लफ़्ज़नि जो, ऐं हू भले मुज़म्मत कयो सिंध गवर्नमेंट जी, वफ़ाक़ी गवर्नमेंट जी, सभिनी जी, बिल्कुलु डंके की चोट ते कयो, जेतिरी करे था सघो उहा कयो। हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे जेका पंहिंजे इनाम भट्टी साहब कई आहे, इहा मुंहिंजे लाइ नई बि आहे, ऐं क़ौम परस्त ख़बर न आहे कहिड़ी कहिड़ी पार्टी पुलिस ऐं जजनि सां गॾिजी छापा हणाया आहिनि। इहो रोल अॻे इन नमूने खुलियल न आयो जेको हाणे अॼु इनाम भट्टी ॿुधायो आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ुदि इनाम खे बि अंग अखर साम्हूं रखणु खपनि त जजनि ऐं पुलिस सां कहिड़ा क़ौम परस्त तावन करे ऐं उहे छापा था हणाइनि, गोदाम था खोलाइनि, ऐं जेको जेको आहे उनजो ॾाढो सुठो असरु पवंदो। कल्ह आर्ट्स काउंसिल में जेको सिंध वॉलंटियर्स ग्रुप जो जेको इजलास थियो आहे, उन में रुॻो टेक्निकल माण्हू आया, ऐं हिकिड़ो माण्हू हो इनाम पंहिंजो उमर करीम जे नाले सां, उहो एक्सपर्ट आहे। त उन उमर करीम ॿुधायो त गुडू खां वठी मीरपुर ख़ासि ताईं दरिया जा केतिरा लंघ, हाकड़े जा केतिरा लंघ, पुराण माना पुराणो सिंधु दरिया जी, पुराण जा केतिरा लंघ, ऐं ख़ुदि इरिगेशन सिस्टम में गुज़िरियल 30 सालनि में मॉड्यूल केतिरा चेंज थिया आहिनि, पाणी जे विरासत खे कहिड़े नमूने तब्दील कयो वियो आहे, उन्हनि सभिनी गॾिजी हिन क़िस्म जी ठाही आहे अॼु जी सिंध। हुन ब्रीफिंग जेका ॾिनी आहे उन खां पोइ मां त इन नतीजे ते पहुतो आहियां त सिंध जा समूरा खाता बंदि करे, ऐं जेकॾहिं सिंध खे बचाइणो अथव त पोइ अवल इहे लंघ बंदि कयो। ऐं इन्हनि लंघनि ते हाणे साईं लंघ जो हिसाबु ॾिसो, हुते ॿिए एक्सपर्ट ॿुधायो, इरिगेशन जो साबिक़ सेक्रेटरी हो इदरीस राजपूत साहब, उन ॿुधायो त सखर जॾहिं बैराज न हो ऐं 1932 खां अवल बि त बारिशूं पवंदियूं ऐं बरसाति सिधो समुंड में हली वेंदी, जो रुकावट हुई कान। डॉक्टर साहब ताज़ा तरीन ख़बर आहे उन ते अव्हांजो कमेंट वठूं ऐं ॿियनि खां बि त इमरान ख़ान PTI चेयरमैन अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ गिरफ़्तारी वारंट्स जारी थी विया आहिनि। मरियम औरंगज़ेब कुझु देरि पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान राणा साहब खे चयो त हाणे बनी ॻाल्हि ते छापो लॻणु घुरिजे। शायदि राणा साहब ॿुधी वरिती उन जी ॻाल्हि, ऐं उन खां पोइ मरगला थाणे ते जेको आहे केस बि दाख़िल थियो आहे। तव्हांखे यादि हूंदो 4 ॾींहं अवल मूं चयो त मूंखे 2-3 ॾींहंनि में इमरान जी गिरफ़्तारी साम्हूं नज़र थी अचे। हालांकि अॼोकी गिरफ़्तारी या वारंट में मुंहिंजो को बि अमल दख़ल इनाम खे ख़बर आहे, असां ॿई न आहियूं। मां बि न आहियां भाऊ, मां बि न आहियां। हा जमील साहब त आयो आहे इस्लामाबाद। 3 ॾींहं पहिरियां प्रोग्राम में मुंहिंजो कमेंट वरी इहो हुयो त अव्हांजी जेका डेटा आहे उहा बि काफ़ी वर्धी आहे, मतिलबु उनजी बि काफ़ी वर्थ आहे। जेकॾहिं अव्हांजी डेटा बि को लीक करे या हैक करे न, उन मां बि तमामु घणो मवाद साम्हूं ईंदो आहे। अयूब जे मोबाइल रिकॉर्डिंग जा बि वॾा पैसा मिली सघनि था। ऐं अयूब साहब खे हाणे बि कॉल अचे पई जेका उन्हनि साइलेंट करे छॾी। हाणे बि कॉल अचेसि पई।
डॉक्टर साहब, जी। महीनो ॾेढ पहिरियां ॿुधायमि त ही अरेस्ट खां अलावा हिननि वटि चॉइस तमामु घटि आहे। तव्हांजे प्रोग्रामनि में हू ॻाल्हि कई हिकु बिल्कुलु दफ़ा। डॉक्टर साहब, जी। या डॉक्टर साहब हाणे कीअं पिया ॾिसो, जी डॉक्टर इश्क साहब तव्हां कंटिन्यू कयो। ठीकु आहे। सम्झा थो त सिंध जा जेके बि साञा वंद आहिनि उन्हनि खे ॿ कम करणु खपनि ऐं अदी नूरुल हुदा शाह ऐं ॿियनि सभिनी इहो फ़ैसिलो कयो आहे त हू कुबे सईद ख़ान, शहदाद कोट, कंबर, मेड़, ख़ैरपुर, नाथन शाह ऐं हेॾे जुॾे नए कोट, उमरकोट, कुनरी ऐं मीरपुर ख़ासि ऐं जेके बि लहसियल आहिनि इलाइक़ा सांगड़ जा, उते जिते किथे हू वञी माण्हुनि खे ॾेई त कुझु नथा सघनि पर घटि में घटि सॉलिडेरिटी कंदा। सो इहो ईंदड़ हफ़्ते हू कनि था त इन नमूने जी जेका ॻाल्हि आहे उहा कनि। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो त ख़ुदि पाकिस्तान में ख़ासि करे सिंधी मीडिया जेका आहे जी उहा डॉक्टर बि साहब, अंगनि खां साम्हूं अचे। ॿी ॻाल्हि इहा, टी ॻाल्हि इहा त मूंखे मेयर जे माण्हुनि अॼु ॿुधायो आहे त 15 ॾींहंनि में पाणी रोड खां हेठि लही वेंदो ऐं इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त 15 ॾींहंनि ऐं 25 ॾींहंनि जे विच में ख़ैरपुर नाथन शाह जेको आहे उहो रोडबल थी वञे। ऐं ख़ैरपुर नाथन शाह प्योर मिडिल क्लासी माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे जेको दिमाग़ में चहक लॻो आहे, जेको उन्हनि खे ज़ख़म लॻो आहे नफ़सियाती तौर ते, जी उहो ज़ख़म उहो ठाहिण में त कई वरे ऐं कई ॾहाका लॻंदा। पर मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट ॿ अहम कम जेके कल्ह सिंध वॉलंटियर ग्रुप में बि असां अपील कई आहे सिंध गवर्नमेंट खे, उहे ई आहिनि। उन्हनि हंधनि ते वरी घर ठाहिणु न ॾियो, ॻोठ ॿधणु न ॾियो जेके दरिया ऐं केनालनि जा पेचर आहिनि। इनाम ठीकु साहब, आहे। जी ऐं हाणे नवनि हंधनि ते ऐं साइंटिफिक तरीक़े सां उहो साइंटिफिक हिकिड़ो मॉडल डॉक्टर कैसर बंगाली कल्ह ॿुधायो ऐं साईं इदरीस राजपूत साहब ॿुधायो। मुंहिंजो ख़्यालु आहे उहे तजवीज़ूं सभु सिंध गवर्नमेंट खे, फेडरल गवर्नमेंट खे वेंदियूं। पर सभ खां वधीक अहम ॻाल्हि हीअ हुई जी त डॉक्टर कल्ह सिंध वॉलंटियर्स ग्रुप जे सेशन में हिकु बि लफ़्ज़ अजाई न हो, सिर्फ़ु अंग अखर। ठीकु आहे डॉक्टर साहब। इनाम भट्टी साहब अवां न अचूं पिया सर। प्रोफेसर साहब, हीअ जेका जी। अॻु भराई अॼु थी आहे, मरियम नवाज़ ऐं इसहाक डार कुझु देरि पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं इनखे इंतिहाई संगीन मसइलो करार ॾिनो। मुबैना साइफ़र जेको चोरी थियो आहे या चोरी करायो वियो आहे PM हाउस मां, जेको टॉप सीक्रेट डॉक्यूमेंट करार ॾिनो हुयो ऐं रिकॉर्ड जो हिसो हुयो, उनखां पोइ इमरान ख़ान जो गिरफ़्तारी वारंट जारी थियणु, हाणे ईंदड़ कुझु ॾींहंनि में सूरत हाल अव्हांखे कीअं पई नज़र अचे? सिनेरियो खे कहिड़ी तरीक़े सां डिस्क्राइब कंदव सर? महताब ॾिसो, जीअं डॉक्टर जमील ख़ान साहब चयो न त जेके हिकिड़े नॉर्म्स आहिनि ऐं सीक्रेसी आहे, उन में जॾहिं प्राइम मिनिस्टर सेक्रेटरी मां आहियां उतां जेकॾहिं का शइ अहिड़ी निकिरे थी त रेस्पॉन्सिबिलिटी त ज़ाहिर आहे उन्हनि सभिनी जी थींदी। ऐं मूंखे इहा ख़बर न आहे त इहो कॾहिं पनो चोरी थियो आहे ऐं कॾहिं खां निकितो आहे। इहे वरी अॻिते हली करे ख़बरूं पवंदियूं त कहिड़े टाइम ते निकितो, आया ओॾहीं उन वक़्तु निकितो, उन खां अॻु में निकितो, पोइ निकितो। पर ज़िम्मेवारी त थिए थी उन पास्ट में जेको जंहिं वज़ीर आज़म उहो हाउस छॾियो आहे। ज़रूरु ऐं क़ौमी उतां सलामती कमेटी जे इजलास खां पोइ ई थियो हूंदो सर, छाकाणि त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास खां पोइ उनखे शायदि रिकॉर्ड जो हिसो बणाए वियो डॉक्यूमेंट खे। आउं तव्हांखे इंटरप्ट थो कयां दोस्तनि खे, मूंखे अवल त माफ़ी ॾिजो। हीउ जेको आहे न मरगला थाणे ते FIR थी आहे, इहो 20 अगस्त ते जेका उन तकरीर कई मैजिस्ट्रेट ज़ेबा जे ख़िलाफ़ न, उन ते वारंट गिरफ़्तारी इशू थिया आहिनि ऐं मैजिस्ट्रेट कलम 188 189 तहत कया आहिनि। हीउ साइफ़र बाइफ़र जो न आहे मामिलो, इन करे उहो जॾहिं थींदो त पाण वरी उन ते उन नमूने ॻाल्हायूं त बहितर। ठीकु आहे, ठीकु आहे डॉक्टर साहब। इनाम साहब, अवां ॿुधी डॉक्टर साहब जी ॻाल्हि, जेकॾहिं जज ज़ेबा चौधरी वारो ई मामिलो आहे त उन खां त इमरान ख़ान अॼु बाज़ाब्ता माफ़ी बि वठी चुको, हलफ़नामो बि जमा करायो अथई। सो लॻे थो माई माफ़ नथी करे। सो मायूं जेके आहिनि ॿई कावड़ियल अथसि, मरियम नवाज़ बि ऐं ज़ेबा बि जेका आहे, उन्हनि माफ़ी कोन ॾिनी अथसि, जो हुनजे करे शायदि हाणे FIR थी थिए। पर बुनियादी मामिलो इहो ई आहे त हींअर इमरान ख़ान खे उन जा रस्ता सोढ़ा करण जे लाइ इहे सभु शयूं थींदियूं ऐं उन जा सियासत जा रस्ता बंदि करण जे लाइ ऐं उन जी सॼी कैंप खे टोड़ण जे लाइ इहा हिकिड़ी सम्झो त शुरूआत आहे। ऐं उन शुरूआत में तव्हां ॾिठो हूंदो त अॻ में जेके हुन जा ॿिया मोहरा हुया उन्हनि खे जेको सोढ़ो कयो वियो, हाणे उन खां पोइ डायरेक्ट जॾहिं इमरान ख़ान ते इहो जेको आहे सो अटैक थींदो या उन ते जॾहिं इहा FIR थींदी ऐं उन जे लाइ जॾहिं हाणे थींदो
त मामला मूंखे ॿ नज़र था अचनि। महताब, हींअर सूरत हाल जेका आहे न, जी पाकिस्तान जे सियासी सिनारियो में जेको मूंखे जीअं नज़र अचे थो, या त एॾो आसानी सां इमरान ख़ान खे टोड़े इन पब्लिक सॼो हुन जेको माहौल ठाहियो आहे उन सॼे खे डिफ्यूज़ करे ऐं अहिड़े तरीक़े सां सरकार को सॼो प्लान करे वञे जो माठ में सभु कुझु थधि में मज़े सां उहो थी वञे ऐं कंहिंखे का जूं बि न चुरे। या त ॿियो मामिलो ईअं आहे त इहा शइ अञा सिंधी में असां हिकिड़ो मुहावरो इस्तेमालु कंदा आहियूं, भुरभुर छेणा जंग मचा। जी सो भुरभुर छेणा जंग मचा जो मतिलबु इहो हूंदो आहे त जेतिरो हुन में जीअं चइबो आहे ॿरंदी ते तेल विझणु, त जी जेकॾहिं हुन में अञा वधीक इहे शयूं कबियूं त मुमकिन आहे रिएक्शन में रद्द अमल में अञा को वधीक टकराव जे लाइ ऐं जेका इमरान ख़ान जी जेका तबियत मिज़ाज नज़र आयो आहे त उहो बजाए इन जे जो कंहिं बि हंध ते को थोरो बि सॉफ्ट थिए, यू टर्न वठी थो वञे, पर यू टर्न वठी वरी बि बीठो उन साॻे ई पत्थर ते चढ़ियो आहे। जी त उन में किथे ईअं त न थींदो त मुल्क जे अंदरि माहौल एतिरो ख़राब थिए जो उन ख़राबी जे नतीजे में के अहिड़ा डिसीशन्स वठणा पवनि जंहिंमें हिकिड़ी शइ जेका मूंखे महसूसु थिए थी उहा हिकिड़ी इहा आहे त हींअर ही जेके बि तव्हां मामला ॾिसो था न, जी इनाम उहो साहब सॼो सिविलियंस ते बार थो पए। त ही तव्हांजा जेके बि जमहूरियत जा क़ाइल, जमहूरियत जी सियासत कंदड़, तव्हांजो जेके बि जमायतूं आहिनि जे करप्शन में मुलविस थियनि था तॾहिं बि उन्हनि जा नाला था अचनि, ॿिए कंहिंखे त केरु कुझु चए कोन थो। जेकॾहिं प्राइम मिनिस्टर हाउस मां का शइ चोरी थिए थी या सीक्रेट को जेको आहे सो आउट थो थिए त उहे बि इहे ई आहिनि, तव्हांजा सिविलियंस आहिनि। त किथे ईअं त कोन्हे त सिविलियंस ते इनाम साहब टाइम जेको आहे कुझु घटि बचो आहे, सॉरी टू इंटरप्ट यू। इन में मां जेकॾहिं डॉक्टर जमील मुंहिंजी इजाज़त हूंदी त डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ऐं अयूब साहब जो मुख़्तसर कमेंट शामिल कया। जमील साहब, हाणे मां कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे सर? जेकॾहिं मुख़्तसर कमेंट कयो प्लीज़, टाइम असां वटि घटि आहे। हर गवर्नमेंट जारी थियणु खपे। जी हर गवर्नमेंट जेका ग़लती कंदी आहे न, कानून खे ऐं सियासत खे मिलाए छॾंदी आहे। जी इहा गवर्नमेंट बि उहा ई ग़लती करे थी पई त कानून खे प्योरली कानून जे लिहाज़ सां हलण ॾियनि त पोइ मामिलो सिधो थो थी वञे। कानून खे सियासत में था आणनि, मतिलबु सियासी तौर ते केसिस रजिस्टर था कनि। ॾिसो न, हिन भंचकणी ते कई आहे, कलम त हिन टोड़िया आहिनि मुल्क जे कानून जा, इमरान ख़ान, पर उनखे जंहिं ठीकु आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब थैंक यू सो मच। नसीर मेमर साहब थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब थैंक यू सो मच। ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, कुझु अहम डेवलपमेंट्स थियूं आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल असां कई। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट्स जारी थिया आहिनि वरगला थाणे ते। जज ज़ेबा चौधरी जे ख़िलाफ़ु जेका हुन तक़रीर कई हुई जलसे जे दौरान ऐं उनखे जेको धमकायो हो, तोड़े जो हुन ते इमरान ख़ान अॼु अदालत में पंहिंजो हलफ़नामो जेको आहे, माफ़ीनामो, उहो जमा करायो आहे। पर उन मामले में ई इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थियो आहे। ऐं गॾोगॾु असां ॻाल्हि कई त सिंध एक्शन कमेटी में शामिल जेके अॻवान आहिनि, जेके कॉम्परस धुरियूं आहिनि, उन्हनि पारां सिंध हुकूमत खां जेके मुतालबा कया विया आहिनि ॿोॾि मुतासिरनि जी सहायता जे लाइ, उन्हनि जे रिलीफ जे लाइ, इन ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।